हिकु शख़्स लिखियो आहे मुफ़्ती साहब हिकिड़े बरेलवी आलिम चयो आहे त शैतान क़ब्र में बि इंसान खे गुमराह कंदो आहे। छा इहा ॻाल्हि दुरुस्त आहे? जेसीं ताईं इंसान जे जिस्म में साहु आहे तेसीं ताईं इंसान खे शैतान गुमराह करण जी कोशिशि कंदो आहे, भटकाइण जी कोशिशि कंदो आहे। जीअं इंसान मरी वियो त शैतान जी ज़िमेदारी ख़तमु, शैतान जी ड्यूटी ख़तमु। क़ब्र में शैतान जो छा कमु जो उन वञी करे जेको आहे इंसान खे गुमराह करे। उते त इबादत जो इंसान मुकल्लफ़ न आहे, गुनाह सवाब जो मुकल्लफ़ न आहे, ओॾांहुं शैतान अजाई महिनत छाजे लाइ कंदो? मुफ़्ती साहब, जेको बकरो शीमेल यानी खदड़ो हुजे छा उनखे ज़बह करे खाई सघूं था? बाज़ माण्हू चवनि था त अहिड़ो जानवर फ़क़ीर हूंदो आहे। भाई मुज़फ़र मलिक साहब, जानवर अहिड़ो बकरो असां त न ॾिठो आहे कॾहिं, बाक़ी जेकॾहिं को अहिड़ो बकरो आहे बि त उनखे ज़बह करण सां या उन जे गोश्त खाइण में कोई हर्ज न आहे। इहो हलाल जानवर आहे ऐं इहो कोई अहिड़ो ऐब न आहे जंहिंजे करे गोश्त हराम थिए। क़ुर्बानी जो मसइलो अलॻि आहे, लेकिन इन ऐब जे करे बकरो हराम न थींदो आहे। जेको जानवर खसी न हूंदो आहे उहो पेशाब पींदो आहे, उनजे करे बाज़ दफ़ा थोरी हबक गोश्त में ईंदी आहे। खसी जेको हूंदो आहे उनजो गोश्त बि मज़ेदार हूंदो आहे। जेकॾहिं को ऑलरेडी अहिड़ो जानवर आहे त इहो कोई अहिड़ो ऐब न आहे जंहिंजे करे उनजो गोश्त हराम थिए। बाक़ी कंहिं जानवर खे इन ऐब जे करे फ़क़ीर सम्झणु इहा बि हिकिड़ी बेवकूफ़ी आहे। जेकॾहिं तव्हांखे वहम थिए थो त इहो फ़क़ीर जानवर आहे, दिलि नथी मञे त कंहिं मदरसे में ॾियो, मदरसे वारा बि फ़क़ीर हूंदा आहिनि, फ़क़ीर खे फ़क़ीर खाइनि। के साहब लिखियो आहे मुफ़्ती साहब, अगरि कुतो कपिड़नि में चक विझे त कपिड़ा नापाक थींदा या न थींदा? जेकॾहिं कुतो कावड़ में चक हणे त कपिड़ा नापाक न थींदा, जेकॾहिं मुहबत में चक हणे त पोइ नापाक थींदा। इन जी बि हिकिड़ी लॉजिक आहे। लॉजिक छा आहे त कुते जी जेकी गिग हूंदी आहे इहा नापाक हूंदी आहे। जॾहिं कुतो कावड़ जी कंडीशन में चक हणंदो आहे त कुतो सिर्फ़ु ॾंद इस्तेमालु कंदो आहे ऐं ॾंद चाहे कुते जा हुजनि, चाहे इंसान जा हुजनि या कंहिं बि जानवर जा हुजनि, ॾंद आला न हूंदा आहिनि। ॾंद हणण सां कपिड़ो आलो न थींदो आहे, गिग कपिड़नि खे न लॻंदी आहे। जॾहिं प्यार सां ऐं मुहबत सां जेको आहे कुतो कंहिं मालिक खे नुसा हणंदो या उन जे कपिड़नि खे चक विझंदो त उन वक़्तु कुतो जेको आहे चप इस्तेमालु कंदो आहे, पंहिंजा चप बि इस्तेमालु कंदो आहे, ज़ुबान बि इस्तेमालु कंदो आहे। कुते जी ज़ुबान ऐं चप आला हूंदा आहिनि, गिग लॻल हूंदी आहे। उहा गिग जॾहिं कपिड़नि ते लॻंदी आहे त कपिड़ो नापाक थींदो आहे। इन करे कावड़ जी कंडीशन में जॾहिं चक हणे त कपिड़ा नापाक न थींदा, जॾहिं मुहबत जी सूरत में कुतो चक हणे त पोइ कपिड़ा नापाक थी वेंदा। मुफ़्ती साहब, मुंहिंजो भाउ ॿाहिरि मुल्क कमाईंदो आहे, छा मां उन जी घरवारी खे मोटर साइकिल ते वठी वञी सघां थो? देर सां भाॼाई जी तन्हाई इख़्तियार करणु, ख़लवत इख़्तियार करणु, इहो शरीयत में हराम आहे। इन करे को बि शख़्स पंहिंजी भाॼाई खे मोटर साइकिल ते खणी करे शहर या काॾीं बि नथो वञी सघे। असां इन ॻाल्हि खे मामूली सम्झो आहे, हालांकि शरीयत में इहा शइ हराम आहे। देर ऐं भाॼाई पाण में ख़लवत इख़्तियार न कनि, इहो गुनाह आहे। केतिरा माण्हू उनखे इन शइ जो कोई अहसासु न हूंदो आहे, हर को पंहिंजी भाॼाइनि सां गॾु मोटर साइकिल ते हूंदो आहे। जेकॾहिं देर सां मजबूरी जी हालत में वञिणो पए त पोइ विच में को ॿारु विहारिजे या औरत जेको आहे पंहिंजी ससु खे विच में विहारे, अहिड़ी का कंडीशन इख़्तियार कजे। लेकिन देर ऐं भाॼाई तनहा जेको आहे मोटर साइकिल ते शहर या काॾीं बि वञनि, इहो शरीयत में हराम आहे। मुफ़्ती साहब, छा मर्द पंहिंजे सीने ऐं जंघ जा वार लाहे सघे थो सनाउल्ला शर उॿाड़ो खां? इस्लाम में ॾाढ़ी रखणु वाजिबु आहे, मुछनि खे संधो करणु इहो बि अहम आहे, ज़रूरी आहे। शरीयत में इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जो हुकुम आहे ऐं इन खां अलावा ज़ेरे नाफ़ वार साफ़ु करण जो बि हुकुम आहे। 40 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं माण्हू ज़ेरे नाफ़ साफ़ु न कंदो त उहो बाद में गुनाहगार थींदो। 40 ॾींहंनि जे अंदरि साफ़ु करणा आहिनि। 3 वारनि जो शरीयत में इन जो अहादीस में सबूत मिले थो पियो। ऐं मथे जा वार बि हदीस पाक में कूड़नि जो ज़िक्र बि आहे, वॾा वार रखण जो बि ज़िक्र आहे। बाक़ी इन खां अलावा जेके ॿिया जिस्म जा वार आहिनि उनजो शरीयत में न कटण जो को हुकुम आहे ऐं न को मनो थियल आहे। त जंहिं शइ जे बारे में हदीस पाक या क़ुरान मजीद न मना करे न उन जे करण जो हुकुम ॾे त उहा शरीयत में मुबाह हूंदी आहे। यानी उहा शइ उन शइ जी इजाज़त हूंदी आहे, करे बि ठीकु आहे, न करे तॾहिं बि ठीकु आहे। त इन जेको आहे रूह सां जेकॾहिं को शख़्स सीने जा वार साफ़ु करे थो या जंगनि जा वार साफ़ु करे थो मर्द, त शरीयत में कोई क़बाहत न आहे। लेकिन अदब जो तक़ाज़ो इहो आहे, अख़लाक़ियात जो तक़ाज़ो इहो आहे त मर्द अहिड़ी हरकत न करे। जाइज़ आहे, लेकिन मर्द इहा शइ न करे त बहितर आहे। छो त पोइ मर्द ऐं औरत में फ़र्क़ु छा रहंदो वञी, ॿई के जहिड़ा थी वेंदा हलिया।
त इन करे इहा शइ मुनासिबु न आहे, जेकॾहिं कंदो त पोइ हराम न थींदो, गुनाह न थींदो। मुफ़्ती साहिब, छा घरवारी पंहिंजे मुड़ुस जो नालो वठी सघे थी ऐं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जो नालो वठी सघे थो? मुड़ुसु त पंहिंजी घरवारी जो नालो वठी सघे थो, इन में कोई हर्ज़ु न आहे, पर ज़ाल जे लाइ बहितरु इहो आहे त पंहिंजे मुड़ुस जो नालो न खणे, को ॿियो नालो लक़ब रखेसि, जीअं ओ फिलाणे जा पीउ या को ॿियो मुहबत में नालो रखेसि त बहितरु आहे। नालो खणणु मुनासिबु न आहे, पर हराम बि न आहे। ईअं न आहे जो औरत जेको आहे बिल्कुलु पंहिंजे मुड़ुस जो कंहिं ॿिए जे साम्हूं बि नालो न खणे, छो त बाज़ माण्हुनि जो इहो वहम हूंदो आहे जेकॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस जो नालो खणंदी त उनजो निकाह टुटी वेंदो। इहो बि माण्हुनि खे वहम हूंदो आहे। हिकिड़ी औरत नमाज़ पढ़ंदी हुई, पोइ उहा नमाज़ में जॾहिं सलाम फेरींदी हुई त उहा छा चवंदी हुई? अस्सलामु अलैकुम अब्दुल गफ़ूर जा पीउ, अस्सलामु अलैकुम अब्दुल गफ़ूर जा पीउ। कंहिं पुछा कयोसि ईअं छो चवंदी आहे? चए मुंहिंजे मुड़ुस जो नालो रहमतुल्लाह आहे। जेकॾहिं अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह चवंदमि त निकाह टुटी वेंदो, इन करे उहा नमाज़ में बि ॿियो नालो थी खणे। त इहो हिकिड़ो वहम हूंदो आहे। बाज़ दफ़ा काथे माण्हू शनाख़्ती कार्ड ठाराईंदो आहे या को माण्हू पुछंदो आहे त तुंहिंजे मुड़ुस जो नालो छा आहे, त ॿुधाइणो पवंदो आहे। त नाले खणण सां कोई निकाह न टुटंदो आहे, हराम न आहे, गुनाह न आहे। लेकिन अदब जो तक़ाज़ो इहो आहे त मुड़ुस खे अलाह सां हिकिड़ी फ़ौक़ियत ॾिनी आहे, हिकिड़ो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे। अर्रिजालु क़व्वामूना अलन निसा। उन मक़ाम ऐं मर्तबे जे तक़ाज़े जे करे औरत खे खपे त पंहिंजे मुड़ुस जो ख़ाली नालो न खणे, को लक़ब सॾे या को ॿियो नालो मुहबत में रखे।